खैरपुर नाथन शाह में एसडीओ पब्लिक हेल्थ खिलाफ यूथ राइट्स फोरम एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो। यूथ राइट्स फोरम के शाह जे सदर अयाज बरोड़ो, उबैद चांडियो, एडवोकेट वजीर अली लाखेर, एडवोकेट रजा बलोच, एडवोकेट फयाज बख्त बरोड़ो, शेरी तहत सदर हाफिज अमीन जमाली, सुल्तान अहमद आरई सदर तारकेबार, शोबान मला, अवामी जमहूरी पार्टी अगवान एडवोकेट इसहाक कारही, अवामी पोरिया तहरीक अगवान सूमर चांडियो ॿियनि जी अगवानी में कम्युनिटी सेंटर का वेन स्टॉप ताईं एहतजाजी रैली कढी नारेबाज़ी कई वई। उन मौके ते अगवाननि ख़िताब कंदे चयो त शहर जे शहबाज कॉलोनी, सूमरा पाड़े, बुरड़ा पाड़े, न्यू नाथन शाह कॉलोनी समेत शहर जे कंहिं बि कॉलोनी में वाटर सप्लाई जो पानी नथो पहुचे, जे सबब रहवासी पीअण जे पाणी लाइ परेशान आहिनि। हुननि चयो त करोड़े रुपए जी बजट हुअण बावजूद वाटर सप्लाई स्कीम मुकम्मल तबाह थी वई आहे। एसडीओ पब्लिक हेल्थ सिकंदर पंवर हिकु करप्ट ऑफिसर आहे, जंहिंखे मुअतल करे संदसि जाइ ते ईमानदार ऑफिसर खे मुक़रर कयो वञे ऐं पाणी फराहमी जो मसइलो जल्द हल कयो वञे। ॿी सूरत में एहतजाजी तहरीक हलाई वेंदी।